नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा ڀرسان ॻोठ गुल सहतो मां 12 ॾींहं अॻु में नौजवान नारी साइरा सहतो पारां ममता सहतो सां परणो करण ऐं नौजवान नारी जे वालिद पारां अगवा जे इल्ज़ाम बाद भिटशा पुलिस अदालती हुकुम ते अगवा जो केस दाख़िल करे छॾियो। 12 ॾींहं अॻु में नौजवान नारी साइरा सहतो ममता सहतो सां पसंद जो परणो कयो, जॾहिं त नौजवान नारी जे वालिद अला ॾिनो सहतो ममता सहतो मथां नौजवान धीउ खे अगवा जो इल्ज़ाम लॻाईंदे पुलिस खे केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। सिविल कोर्ट हाला नौजवान नारी साइरा सहतो जे वालिद अला ॾिनो सहते जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कंदे चयो त नौजवान नारी जी उमिरि प्राइमरी सर्टिफिकेट में 12 साल लिखियल है, जॾहिं त निकाह नामे में 18 साल ॼाणायो वियो आहे, जंहिंखे फरियादी पारां अदालत में चैलेंज कयो वियो आहे ऐं हाला जी अदालत लाल ॾिनो सहते जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कंदे नौजवान नारी खे अगवा करण जे इल्ज़ाम हेठि ममता सहतो, पठान सहतो, रोशन सहतो ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। इन फैसले बाद नौजवान नारी जे वालिद भिटशा थाणे ते पहुची चइनि जवाबदारनि ममता सहतो, पठान सहतो, रोशन सहतो, खमीसो सहतो खिलाफ़ नौजवान नारी खे अगवा करण जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। केस में ॼाणायो वियो आहे त नौजवान नारी खे ज़बरदस्ती अगवा करे असली उमिरि 12 साल लिकाई, ग़लत उमिरि 18 साल लिखराई निकाह कयो वियो। लाल ॾिनो सहतो जो चवण ते अदालती फैसले मूजिबि मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुंहिंजी न्याणी बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे पुलिस केस में नामज़द जवाबदार पठान सहतो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। भिटशा पुलिस जो चवण ते अदालती फैसले तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी